नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी है। हमारे कराची का ख़बरनाम लाॻापियल इख्तियारनि ऐं वापारी वारे वज़ारत जे ग़लत हिकमत अमली जे करे कराची समेत वॾनि शहरनि में बसर जी क़ीमत 100 रुपया फ़ी किलो ताईं पहुची चुकी आहे। बरसात सबबि बलोचिस्तान ऐं सिंध जी फसल खे नुक़सान पहुचण जे बावजूदि पाकिस्तान जो देसी बसर जी एक्सपोर्ट जारी आहे ऐं बसर जी मक़ामी गर्ज पूरी करण लाइ अफ़गानिस्तान ऐं ईरान जे बसर वारनि बाज़ारनि में वेकिरो थी रहियो आहे। बसर जी वापारियुनि जो चवणु आहे त हिक तरफ़ पाकिस्तान जे बसर जी डेयरी मां एक्सपोर्ट जारी आहे, ॿिए तरफ़ करतीना डिपार्टमेंट ईरान ऐं अफ़गानिस्तान मां बसर जे इम्पोर्ट जी इजाज़तनामनि जो अजर बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबि बसर जी क़ीमत में वधीक 20 रुपया किलो ताईं इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं फ़ी किलो बसर 90 खां 100 रुपया किलो में वेकिरो थी रहियो आहे। करतीना इख्तियारनि वापार वारे वज़ीर जे ग़लत हिकमत अमली जे करे समूरे मुल्क में बसर जी क़ीमतुनि जो बहिरान पैदा थी वियो आहे ऐं बसर मर्ज़ी मूजिबि क़ीमत ते वेकिरो थी रहियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।